जी नाज़रीन, हिक ॿी अहम ख़बर अव्हांखे घारे खणी ॿुधायूं त घारो वेझो हथ आयल तशद्दुद थियल लाश जी सुञाणप थी वई आहे। तहीम ॻोठ वेझो हथ आयल पूरियल लाश जी सुञाणप बलोचिस्तान वासी सरफराज़ बलोच तौर कई वई। सुञाणप थियण बाद नौजवान जो मढ़ वारसनि हवाले कयो वियो आहे। जॾहिं त वारसनि जो चवणु आहे त संदन कंहिं सां बि दुश्मनी नाहे, खेनि इंसाफ़ फराहम कयो वञे। अव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। घारो वेझो हथ आयल तशद्दुद थियल लाश जी सुञाणप थी वई आहे। तहीम ॻोठ वेझो हथ आयल पूरियल लाश जी सुञाणप बलोचिस्तान वासी सरफराज़ बलोच तौर कई वई आहे। सुञाणप थियण बाद नौजवान जो मढ़ वारसनि हवाले कयो वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त संदन कंहिं सां बि दुश्मनी नाहे, खेनि इंसाफ़ फराहम कयो वञे। नाज़रीन, अव्हांखे ॿुधायूं पिया त घारे वेझो हथ आयल तशद्दुद थियल पूरियल लाश जी सुञाणप थी वई आहे। तहीम ॻोठ वेझो हथ आयल पूरियल लाश जी सुञाणप बलोचिस्तान वासी सरफराज़ बलोच तौर कई वई आहे। सुञाणप थियण बाद नौजवान जो मढ़ वारसनि हवाले कयो वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त संदन कंहिं सां बि दुश्मनी नाहे, खेनि इंसाफ़ फराहम कयो वञे। अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। घारे वेझो हथ आयल तशद्दुद थियल लाश जी सुञाणप थी वई आहे। तहीम ॻोठ वेझो हथ आयल पूरियल लाश जी सुञाणप बलोचिस्तान वासी सरफराज़ बलोच तौर कई वई आहे। सुञाणप थियण बाद नौजवान जो मढ़ वारसनि जे हवाले कयो वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त संदन कंहिं सां बि दुश्मनी नाहे, खेनि इंसाफ़ फराहम कयो वञे। हिन सां गॾु हिन वक़्त जी ख़बरूं पंहिंजी पंजाणी ते पहुतियूं। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़।